अॼु जीअं की सभिनि खे ख़बर आहे कि लीलाशाह साईं जिन जो अॼु जनम उत्सव आहे, त हुन ॾिसो सुठो सो एॾो मंदरु सजायो वियो आहे। हेलो, हाँ दीदी मक्खियाँ ना जो भी मंदिर में प्रसाद दिए ऐं हाणे इन में बारात वारात वांगुरु कढंदासीं। ॾिसो असां तव्हांखे बारात बि ॾेखारियूं पिया ऐं ॾाढो ई मज़ो ईंदव। मूंखे उमेदु आहे कि तव्हां सभिनि खे बि वणंदो। जेतिरो थी सघे भावर शेयर करिजो ऐं हर सिंधी ताणी पहुचे अहिड़ी मनोकामना कंदासीं भई हर सिंधी इन